पढ़ानो क़ौमी असेंबली में पहुंची वियो। हुकूमत दावा कई है त माकड़ के खात्मे लाइ 25 करोड़ रुपया जारी किया है। अपोजिशन हुकूमत की दावा के रद्द करे छॾिया। स्पीकर असद कैसर की सदारत से क़ौमी असेंबली जो इजलास थियो, जंहिंमें माकड़ के नुक़साननि ते बि बहस कया पियो। फूड सिक्योरिटी वारे वफ़ाक़ी वज़ीर सिकंदर बोसण दावा कई त हुकूमत माकड़ मार स्प्रे लाइ 25 करोड़ रुपया जारी किया आहिनि। स्प्रे सां नुक़सान घटि थियो आहे। नवाब यूसुफ टालपुर हुकूमती दावा रद्द कंदे चयो। वफ़ाक़ी वज़ीर चवे थी त 25 करोड़ रुपया जारी किया आहिनि। सेक्रेटरी चवे थो त 4 करोड़ मंज़ूर थिया आहिनि, पर असांखे रुगो 1 करोड़ रुपया मिलिया आहिनि। नवाब यूसुफ टालपुर चयो त माकड़ मार स्प्रे लाइ जेके 25 करोड़ रुपयनि जूं दावाऊं थी रहियूं आहिनि, फौरी तौर ते जारी कया पिया। जी अॻवान गौस बख़्श मर्चद ही मामलो वफ़ाक़ जो आहे, पर जॾहिं बि ज़राअत जी ॻाल्हि अची वञे थी त चयो वञे थो त सूबाई मामलो आहे। गौस बख़्श मर्चद माकड़ जे ख़ात्मे लाइ मुस्तक़िल हिकमत अमली जोड़ी वञे, न त नुक़सान थींदो रहंदो। मनड़ो ऐं भर पासे में माकड़ फसल चट करे छॾिया। वधीक तफ़सील लाइ पेश आहे गुलाम मोहम्मद भट्टी जी रिपोर्ट। असां हींअर मनड़ो ऐं भर पासे जे ॻोठाणनि सां माकड़ जेका हालत थी आहे कल्ह खां वठी उन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा नुक़सानात थिया आहिनि। माकड़ कल्ह 1 बजे हिते पहुती आहे, पर हज़ारनि ऐं किरोड़नि जी तइदाद में माना माकड़ पहुची चुकी आहे। उन जो को बि माना हल न कयो वियो आहे। महिरबानी करे जेको बि हल हिन जो मसइलो हल करे। असांजो पहले जो फसल तमामु घणो ख़्यालु आहे। कल्ह 1 बजे खां माकड़ जेको आहे हिते कटकनि में लथी आहे, किरोड़नि जी तइदाद में आहे। जेका किलो असांजो बिल्कुलु ॾिसण ई कोन थो अचे। कम जॻह ताज़ी असां कणिक कई आहे, हुनजो वॾो नुक़सानु कयो अथसि। मतिलबु असांजो जेको आहे अपील आहे वज़ीर आला सिंध खे जो हिन नोटिस वठी कोई स्प्रे वग़ैरह कराइनि, जेको मसइले जो हल कढनि। ख़बर पई त माकड़ 1 बजे यूसी मसला में इंटर थी आहे, जेका बांगी जी तरफ़ खां अचे पई। असां थोरी देरि में ॾिठो त अरबन खरबन जे हिसाब सां माकड़ मथे उॾामंदी बजे, जंहिंजी ऊचाई एतिरी हुई ज़मीन खां वठी मथे आसमान ॾे नज़र पिया कयूं त नज़र खुटी पंहिंजे माकड़ मथे आसमान तरफ़ खुटे न पई। उन माकड़ अहिड़ो हशर मचायो जो असांजे आबादगारनि जा जेके फसल कायल, सरियण जो फसल कायल हो, असांजे यूसीअ में या ॿियनि इलाइक़नि मां बि जेका असांखे रिपोर्ट मिली आहे त समय हज़ारे एकड़ फसल सरियण जो ही खाई हिन पट करे छॾियो। हिन महिल ताईं इंतिज़ामिया जे कंहिं बि सरबराह असां सां राब्तो न कयो आहे त तव्हांजो नुक़सानु थियो आहे। छो त कुदरती आफ़तूं, उन में बरसाति हुजे, उन में ॿोॾूं हुजनि, उन में अहिड़े तरह सां माकड़ जो जेकॾहिं को हमिलो थींदो आहे त उन जे लाइ फंड्स हूंदा आहिनि, उन जे लाइ उपाउ हूंदा आहिनि। न हिते स्प्रे थी आहे। ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत खे हिननि अपील कई आहे त जेको आहे सो माकड़ मार स्प्रे कराए ऐं हिन मसइले जो हल कढियो वञे। कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु गुलाम मोहम्मद भट्टी, KTN न्यूज़ मनड़ो। नेशनल असेंबली जे मेंबर्स एकता दिहाड़ो भरपूर नमूने